दर्च बुत है जमात के आस्तीनों में, मुझे है हुक्म अज़ां ला इलाहा इल्लल्लाह। शरीफ तो असांजे मुआशरे में खोड़ अहिड़ा इंसान क़ाबिल रहम हूंदा आहिनि, जिन जो उथण वेहण ॿुधण ॿुधाइण ॻाल्हियूं सिर्फ़ पैसो, सिर्फ़ मिल्कियत ऐं पैसे खां अलावा उन्हनि जी का ॻाल्हि उन्हनि वटि न आहे। उन्हनि वटि इख़लाक़ न आहे, उन्हनि वटि तमीज़ न आहे, उन्हनि वटि इंसानियत न आहे। सिर्फ़ पैसो, सिर्फ़ पैसो, सिर्फ़ पैसो, पैसे जा पुट आहिनि। उहे इंसान क़ाबिल रहम आहिनि, जो इन्हनि वटि सवाइ पैसे जे कुझु बि न आहे। न उन्हनि वटि इख़लाक़, न उन्हनि वटि तमीज़, न उन्हनि वटि इंसानियत। त माल दौलत कहिड़े कम जो? तो वटि माल दौलत है, तुंहिंजे माल दौलत सां ॿिए इंसान खे को फ़ाइदो पहुचणो आहे छा? तो वटि बंगलो आहे त तुंहिंजे बंगले सां ॿियनि इंसाननि खे छा फ़ाइदो पहुचंदो? तुंहिंजो बंगलो तोल आहे, तुंहिंजी माल मिल्कियत तोल आहे। जेकॾहिं तो वटि इख़लाक़ आहे त तो वटि सभु कुझु आहे। जेकॾहिं तो वटि इंसानियत आहे त पोइ तो वटि सभु कुझु आहे। पर जेकॾहिं तो वटि सभु कुझु आहे पर इख़लाक़ न आहे, पर जेकॾहिं तो वटि सभु कुझु आहे इंसानियत तो में न आहे, त तूं हिन समाज जो, हिन मुआशरे जो क़ाबिल रहम इंसान आहे। त तो ते मुआशरे में रहंदड़ इंसाननि खे रहम अचणु घुरिजे त बाबा इन इंसान वटि सभु कुझु आहे, न आहे त हिन वटि इंसानियत न आहे, न आहे त हिननि वटि जेको आहे इख़लाक़ न आहे, तमीज़ न आहे।